اما ॾिसी रहिया सिंध काज़ न्यूज़ सिजावल मां रिपोर्ट करे रहियो आहे असांजो नुमाइंदो हफ़ीज़ रहमान मेमण। तफ़सीली न्यूज़ ॾिसंदा हिन एडवर्टाइज़ खां पोइ। रहमानी नाम है एतमाद का। सजावल शहर की मशहूर रहमानी पक्की पेट के दर्द, बदहासमा, पुरानी कब्ज, बवासीर, गैस, भूख का ना लगना, कै, जरियान, शुगर, ब्लड प्रेशर, अर्कुन निसा, गुर्दे का दर्द, कमर का दर्द, इसके अलावा औरतों और मर्दों में चर्बी के बाइस होने वाला मोटापा कम और पीलिया के लिए मुफीद है। सफूफे रहमानी जरियान रोग मसाने की गर्मी को दूर करके पेशाब के बार बार आने और पेशाब में कतरे आने से निजात दिलाती है। तैयार करदा हकीम जुल्फिकार मेमन, खालिस पंसार स्टोर, कायद आजम रोड, नज़द शाही बाजार, बदीन, सजावल। दवाखाना एड्रेस हाई स्कूल रोड, नज़द सिंध बैंक, सजावल, सिंध। कॉल 0345 3693 025 and 0302 4964 200। सिजावल ज़िले जे शहर चूहड़ जमाल में बरसात खां पोइ डायरिया ऐं टाइफाइड जा 50% केस ज़ाहिर थी विया आहिनि। मर्द, औरतुनि ऐं ॿारड़ा उन्हीअ मूज़ी मर्ज़ में वठिजी विया आहिनि। सरकारी ऐं ख़ानगी अस्पतालूं मरीज़नि सां भरिजी वियूं आहिनि। ॿुधायो पियो वञे त NRS पारां सरकारी ऐं ख़ानगी अस्पतालनि में मलेरिया टेस्टनि जूं किटूं ऐं मेडिसिन मुफ़्त मुहैया थी रहिया आहिनि, पर उन ॾिस में उन पखिजंदड़ वबा लाइ वधीक उपाउ वठण जी ज़रूरत आहे। चूहड़ जमाली भरपासे जे रहवासियुनि पारां चूहड़ जमाली शहर ऐं आसपास में मलेरिया जी रोकथाम लाइ मलेरिया कंट्रोल स्प्रे कराइण ऐं मच्छरदानियूं तक़सीम करण जो मुतालबो कयो आहे।